अस्सलाम वालेकुम हाज़रीन और नाज़रीन, मैं हूँ आपका प्यारा होस्ट मिस्टर हसनैन अली और आप देख रहे हैं मिस्टर हसनैन अली ऑफिशियल चैनल। आज हमारे रिपोर्टर मिस्टर किल कंडेरी की रिपोर्ट आइए तो उनकी रिपोर्ट देखते हैं। अस्सलाम वालेकुम जी, मां तव्हांजो रिपोर्टर किरण कांडेरो। अॼु मां इंटरव्यू वठण आयो आहियां बसरनि जे ज़मींदारनि जो। ॾिसूं अचो त उन्हनि जो कहिड़ो हाल आहे। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम। साईं, असां ॿुधाए त बसरनि जो रेट तमामु चढ़ी वियो आहे ऐं तव्हां टेकिजी विया आहियो। इमरान खान तव्हांखे सवा टेके छॾियो आहे। असीं अहिड़ो टेकियो आहे, ॾिसो था असां बसरनि जो हार पाए वेठा आहियूं पिया ऐं हीअ ॾिसो असां बसरनि ते सुता पिया आहियूं, सॼी राति बसरनि ते, सॼो ॾींहुं बसरनि ते। असांजे वात में बि बसर, असांजे पेट में बि बसर, मुल्क बसर, बसर ई बसर। बसरनि सां अहिड़ो टेकियो आहे पंहिंजा पाण फुटी आहिनि पिया हिते। ऐं उन खां पोइ असां तोखे ख़बर आहे हींअर ज़मीन ते पहिरीं न आहे असांजो। असां हींअर आसमान सत्य आसमान ते उॾूं पिया। असांजा बसि लक्षण ख़ुशीअ में इहे साईं थोरो इहो कलाम बंदि कंदा, असांखे थोरो इंटरव्यू ॾींदा त हीअ कीअं पोखियो, घणा एकड़ पोखिया। असां हूअं त देन जूं देयूं पोखींदासीं, अलाए साईं असांखे पंहिंजो गंज ॾिनो आहे। पंहिंजा कमदार, पंहिंजा मुड़िस, पंहिंजूं गाॾियूं सभु कुझु आहिनि। अरे जेको इमरान खान असांखे लॻो आहे न, हिकिड़ी कोरोना वायरस, जेको बसर खे कोरोना ॾेई छॾियो अथसि। लाला जेके निभागा हे अॼु वारा जेके वेठा आहिनि, हुन सां अहिड़ो कमु कया, चवंदा ॿिमो ई कढो, वरी चवंदा हिनखे रंपी छो हई। त अड़े बसर असांजो न पोइ असां रंपी हणूंसि, छा बि कयूंसि, ॿिमो ई छा। असां त बि भलो पोखियो, हाणे गॾिजी वियो त हुन में छा थी पियो। बसर माण्हू कोन खाईंदा। इहो रेट कोन थो कनि बसर जो, रेट टके लड़ी करे छॾे था। हितां असां 800 रुपया बोरी खणी आहिनि, 8 रुपया किलो बि कोन पियो, लखे रुपया हुन ते ख़र्चा। असांखे पगूं बधाई बसर, असांजो कुझु न बचाई, असांजी सफ़ा ख़तमु करे छॾी। असांजा टका जेके पैसा जेके लख सभु ॿुॾी विया। हींअर असां बसरनि जे मथां तरूं पिया। बसरनि खे केॾी महिल ॿेड़ी कयो वरितूं, केॾी महिल खेड़ी कयो वरितूं। बसर ई बसर, आऊं बसर, तूं बसर, मुल्क बसर, सभु बसर, बसर ई बसर। साईं जी जी, पर तव्हां जाके हूंदा आहिनि, छा चवंदा आहियो तव्हां इहे पंहिंजी ॿोली में? हा, मुंहिंजा मुंशी बि हिते आहिनि, मुंहिंजा कमदार बि हिते आहिनि, मूंखे छॾे केॾांहुं कोन वेंदा। हींअर हू मुंहिंजे पोयां आहिनि, हीअं सम्झ जीअं आऊं बसरनि जे पोयां आहियां, हीअं मुंहिंजे पोयां ई आहिनि। अब केॾांहुं आयो मिस्री वग़ैरह, मुंशी वारो, कमदार ॿोली वग़ैरह। अचो बाबा। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम। साईं तव्हांजो नालो छा आहे? मिस्री भील। साईं ही तव्हांजो छा थिए? ज़मींदार असांजो। हिन कीअं हाल थिया आहिनि? केॾी महिल पोइ चए त बसर रेट चढ़ी वियो आहे, केॾी महिल पोइ चए त असांखे सफ़ा असां साईं बसरनि जे करे ॾिसो कर्ज़ खयोंसीं, हाणे पए वियासीं। तव्हांजी कहिड़ी राय आहे कि छा हुजे, छा थियणो घुरिजे? कीअं रेट चढ़े न चढ़े, इमरान खान कीअं हाल करे छॾियो? बस बाबा, हाणे इमरान खान जी मर्ज़ी आहे, हुनजी हुकूमत आहे। हाणे ॾिसी बसरनि ते तॾा विछाए वेठा आहियूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं तव्हांजो नालो छा आहे? नाला ते कोई मोहन मुली। साईं तव्हां हिते कीअं आया हो? कम जो ज़िम्मेदार आहियो, आऊं कमदार आहियां। अच्छा। वञी मारे जो हारी नारी संभालींदा आहियूं। बसर कार आयो मुजरी शौक़ सां। अच्छा। बसर जो हिन हुकूमत में इमरान खान अॻु न कयो। जो को व्यापारी कहे तो भाई आगे कोई लेता नहीं है, हम क्या करें। बसर में ये है वो है, जिम्मेदार लखें रुपया खर्च कया आहिनि, वो रुपये पे माल जिम्मेदार के हासिल कोन थियो आहे।
हाणे उहो असांजो ज़िमेदार सोच में इन में जेको सो हू क्रेक थी वियो आहे तो हींअर ऐं ॾिसो पिया त इन बसर जे मथां इहो धोल अथसि रलियूं अथसि बसर हाणे उथण वारी करे कोन थो हाणे उहे पैसा किथां अचनि असांखे हुकूमत हिन तबाह करे छॾियो आहे ख़र्ची न लाइ लथो असां ज़िमेदार त असीं छा कयूं ज़िमेदार असांजो क्रेक आहे त असां अॻु ई हुन खां क्रेक आहियूं छा कयूं हू हिकिड़े पासे पियो आहे मुंशी ॿिए पासे पियो आहे त कमदार टे पासे सभु हाणे असांखे संभाले केरु